सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। असां पंहिंजो इंशाअल्लाह ताला सिलसिलो आहे सी पारो पहिरीं शुरू कयो आहे अल जुज़ुल अव्वल, जंहिंजो नालो अलिफ लाम मीम। ठीकु, सभ खां पहिरीं दुआ घुरो अलाह पाक खां त रब्बि ज़िदनी इल्मा, अलाह साईं मुंहिंजे इल्म में वाधारो फरमाए। जॾहिं सभु चवंदासीं न त उहो सभु पंहिंजे पंहिंजे लाइ चवनि, अलाह साईं मुंहिंजे इल्म में वाधारो फरमाए। कहिड़ो इल्मु नाफ़िअन इंशाअल्लाह ताला। सिपारो पहिरियों जुज़ अवल, उनजो नालो आहे अलिफ लाम मीम। सूरत नंबर ॿी था पढ़ूं, सूरत सानी, उनखे चवंदा आहियूं कहिड़ी ॿी नंबर सूरत कहिड़ी आहे? सूरतुल बक़रा। ठीकु, हीउ जेको अखर या लफ़्ज़ जेको पढ़ूं था न, लफ़्ज़ उनजो ही जेको आख़िरी अखर आहे न, इन ते जेका निशानी अचे थी उनखे चइबो आहे एराब। ठीकु आहे न, एराब तमामु अहम आहे, अकेली सिखंदासीं इंशाअल्लाह ताला। पर असां क़ुर सिखण वारनि खे असां चवंदा न अल जुज़ुल अवल, लो आ ले आ ला, इहा ख़बर न आहे। हीउ सिपारो पहिरियों लिखियलु आहे हिते, ज़ेर ज़बर कोन्हे का, ज़ेर ज़बर असां हिते आख़िर में सुकून करे छॾींदा आहियूं न। त असांखे सिखण लाइ कोशिशि करणु खपे त आख़िरी अखर जो उचार वाज़िव कजे। इन जो सबबु कहिड़ो आहे अकेले सम्झंदासीं। आयात हा, छो जो सूर बकर जेका आहे, सूरत जेको आहे इन उहा मुअनस आहे न, उन जूं आयतूं थींदियूं, माना आयात हा, हा ही मुअनस लाइ आहे। जेकॾहिं मुज़कर हुजे हा सूर लफ़्ज़, असां चऊं आयात हू, उन जूं आयतूं मुअनस आहे त चवंदासीं आयात हा। 286 आहिनि त आयतूं उन जूं छा थियूं? 286। असां 286 ज़िक्र करे आया आहियूं अॻ में, इन करे टाइम नथा विञायूं हिते, अॻिते था हलूं। ठीकु, कुल सूरतूं 114 आहिनि, मक्की ऐं मदनी में विरायल आहिनि। मदनी सूरतूं घणियूं आहिनि, माना सूर बकर जूं कुल आयतूं घणियूं आहिनि? 286। 286 खे तव्हां हेॾे 86 विराईंदव त मकी थी वेंदियूं, हेॾे 28 कंदव त इहे मदनी थी वेंदियूं। 13 साल मके मुकरमा में क़ुर पाक लथो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, ऐं मदनी दौर घणो आहे? 10 साल। ठीकु थियो, अॻिते हलूं था पिया। अल बकर जो अॼु असां आयतूं पढ़ंदासीं 6 खां 20, पर असां हिनखे 1 खां 20 इन करे लिखियो आहे त असां 1 खां 20 खे बि थोरो गॾे वेंदासीं इंशाअल्लाह ताला। ठीकु थियो, हीअ पिक्चर आहे हिकिड़ी, इहा काफ़ी शयूं ॿुधाए थी पई। इहो साईं अब्दुल्ला भट्टो साहिबु शेयर बि कई आहे उते ग्रुप ते। सभ खां पहिरीं कहिड़ी इंफॉर्मेशन थी ॾे, हिन में 4, 5, 6 शयूं अची थी वञनि। पहिरीं ॻाल्हि इहा त सूर बकरा जुज़ अवल आहे, हुनजो नालो कहिड़ो आहे, अॼु कहिड़ियूं आयतूं सिखंदासीं, ऐं ॿियो उन में टॉपिक कहिड़ा आहिनि? काफ़रून जा ऐं मुनाफ़िक जो 2 टॉपिक आहिनि वॾा इन में। इहो क्लियर कट हिन में अची वई ॻाल्हि। हीअ पिक्चर छा थी ॿुधाए त सूर अल बकर जेको आहे, बकर चवंदा आहिनि ॻऊं खे, उनजे नाले सां रखियलु आहे, त हीअ निशानी ठही पई आहे। हिन में 286 आयतूं आहिनि, 40 रुकू आहिनि, ऐं सूरत जो नालो छा आहे? सूर जेका हुओ नालो त बकर आहे, पर इहा मके दौर जी आहे या मदनी दौर जी आहे? सूरतुल मदनियत, मदनी दौर जी आहे। इहा बि शइ में ख़बर पइजी वई हिकिड़ी तस्वीर में। हाणे पहिरीं खां 5 आयतूं 2 ॻाल्हियूं हुयूं अहम, कहिड़ियूं? मुत्तक़ीन, जेको क़ुर पाक हिदायत आहे, जंहिंमें को शक कोन्हे, रैब को शक कोन्हे, ला रैब, उहो मुत्तक़ीन लाइ हिदायत आहे। ऐं पोइ जेको उन्हनि ते अमल कंदो, जेके अलाह पाक ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त मुत्तक़ीन जूं निशानियूं हे आहिनि, पोइ अलाह पाक चए थो उहे ई हिदायत वारा आहिनि, उहे ई फलाह वारा आहिनि, उहे ई कामयाबी वारा आहिनि। उहे छा आहिनि? मुफ़्लिहून। इहो जमो जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो हुजे हा त मुफ़्लिह, उहो मुफ़्लिह आहे, हिकिड़े फ़ाइदो वरितो त मुफ़्लिह। घणा आहिनि फ़ाइदे वारा? मुफ़्लिहून, इहो जमा आहे। ठीकु आहे, उहे हिदायत वारा, हिदायत वारो न, ऐं कामयाब माण्हू या कामयाब माण्हू, माना जमो जी ॻाल्हि आहे। आयतूं 1 खां 5। हाणे हीअ असां ॾिसी आयासीं, हिन में तव्हां ॾिसो असां कवर करे आया आहियूं, छोड़ो हिते मुख़्तसिर ॾेखारिणो आहे त हिन 5 आयतुनि खे बि हिननि 3 रंगनि में, 4 रंगनि में विरायो आहे। हिन जो को सबबु आहे। अलिफ लाम मीम, इन जी त का माना असांखे ख़बर कोन्हे, हिन ते डिस्कशन फ़िलहाल काई कान्हे का, अलाह ॼाणे, अलाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणे हिन जो मतिलबु छा आहे। उन खां पोइ पहिरीं आयत आहे जेका यानी हक़ीक़त इहा चइजे, ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन, इन जो हिकिड़ो कलर आहे। इहा अलाह सां हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे त हीअ किताब उहा जंहिंमें को शक न आहे, हीअ किताब हिदायत आहे परहेज़गारनि लाइ, या ख़ुदा को डिॼण वारनि लाइ, ख़ुदा जो ख़ौफ़ रखण वारनि लाइ।
पोइ ही ॿ ॻाल्हियूं आहिनि, ही ॿ आयतूं जंहिंमें अलाह पाक इहो ॿुधाए थो हुनजी निशानियूं कहिड़ियूं आहिनि, उन खां पोइ हिन में अचे थो पियो त इहे जेको अमल कंदो त हीअ हिदायत वारा आहिनि। ॾिसो इन में माना आसान थींदी, निमाज़ में पढ़ूं त इहा शइ रखी सम्झी पढ़ूं, ठीकु आहे। हीअ असां अरबी में जेकॾहिं हाणे तव्हां ॾिसो हिन जी माना असांखे सम्झ में अचणु खपे, माना कल्ह खां वधीक अॼु असांखे बहितर नॉलेज हुजणु खपे लफ़्ज़नि जी, मानाउनि जी, सम्झ हुजे आयतुनि जी, छो जो अचण जो मक़सदु इहो आहे त असां आयतुनि खे सम्झूं ऐं यादि रखूं। ठीकु ॻाल्हि इहा आहे त हीअ अलाह पाक चए थो केरु आहिनि उहे जिन जे लाइ इहा हिदायत आहे क़ुर, केरु आहे? अल्लज़ीन, माना उहे जेके युमिनून बिल गैब हिकिड़ी ॻाल्हि, युक़ीमून सलात ॿी ॻाल्हि, मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून टीं ॻाल्हि, वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक चौथीं ॻाल्हि, वमा उनज़िल मिन क़ब्लिक पंजीं ॻाल्हि, वबिल आख़िरति हुम युक़िनून छहीं ॻाल्हि। क़ुर पाक सिंधी में त तर्जुमो असां सिखी आयासीं न, हाणे तव्हां अरबी खणो उनखे पाण सम्झण जी कोशिशि कयो त छा थो चए पियो। उलाइक अला हुदम मिन रब्बिहिम उलाइक हुमुल मुफ़्लिहून, उलाइक जो मतिलबु छा आहे? इहो बि सिखणो आहे। उहे ई आहिनि माना जम जी ॻाल्हि। ज़ालिक इस्मुल इशारा थींदो आहे परे लाइ, लिल बईद परे लाइ, के इशारा थींदा नज़दीक लाइ, माना ही माण्हू हुआ उहे परे वारा, नज़दीक लाइ छा हूंदो आहे? हाज़ा हादिही, ठीकु, इहो असां करे चुका आहियूं। हाणे हलूं था पिया अॻिते। ॾिसो ही बि असां सिखियोसीं जॾहिं हाफ़िज़ु अला सलात व सलातिल वुस्ता, ही वाहिदा ही जमा हुआ, पर हिन में मां थोरो चेंज इहा कई आहे त हिन ते कलर मां जो वांगड़ाई करे छॾियो आहे, माना ही मोनस जा लफ़्ज़ आहिनि त ता मरबूत आहे न, इहो मोनस आहे। असां मोनस खे कीअं ज़ाहिर कंदा आहियूं? वांगड़ाई कलर सां। हिन में न ॾिनो आहे का वांगड़ाई, हिन में न ॾिनो आहे, हिन खे बुझणु खपे, पर थोरो वज़ाहत लाइ, छो जो हिते अलॻि लॻनि न, पर ही आहिनि छा? ही बि मोनस आहे हिक लाइ, ही जमा लाइ ही बि मोनस आहे। ठीकु थियो, हाणे हलूं पिया अॻिते। इहे बि असां दुआ करे आया आहियूं। हिते असां थी वियो इहे 6 ॻाल्हियूं, वरी समरी बि अची वई। हाणे अचूं था पिया 6 ऐं 7, कंहिंजी ॻाल्हि थी हलंदी? इनकार करण वारनि जी। केरु आहिनि उहे? काफ़िर। आयतूं कहिड़ियूं? फ़क़त 2 आयतुनि में अलाह पाक काफ़िरनि जो किसो तमामु करे छॾियो, उन्हनि जी हक़ीक़त ॿुधाए छॾी फ़क़त 2 आयतुनि में। उन्हनि खे अहमियत ई कोन्हे का बि, जो हुन लाइ 8-10 आयतूं लहनि, 2 आयतूं। हा, जिते वरी कंहिंखे तफ़सील हूंदी त काफ़िरनि जा आयतूं खोड़ लथल आहिनि, पर हिन में अलाह साईं जेको मुख़्तसिर करे हिकिड़ी छड़ो हीअ शइ खणी था अचूं पिया त हीअ जॾहिं असां इहे 5 आयतूं खणी आयासीं, हीअ जेको आहे न, हीअ जेके 2 आयतूं आहिनि जेके काफ़िरनि जे लाइ, उन में हीअ निशानी ॾिसो, हिते पहिरीं रुकू ख़तमु थो थिए पियो हिन सूरत जो, ऐं हीअ जेको पहिरीं हेठि लिखियो पियो आहे इहो सिपारे जो रुकू आहे, ऐं जॾहिं जेको आइन जेको आहे रुकू जी निशानी आहे, आइन रुकू ओ हीअ निशानी आहे न, हिन जे पेट में छा लिखियल आहे हिते? 7। माना हिन रुकूअ में घणियूं आयतूं आहिनि? 7। इन रुकूअ जे पेट में, इन रुकूअ में घणियूं आयतूं आहिनि? 7। जिते जिते त रुकू में अंदरि ॾिसंदव न, उहा तव्हांखे ॿुधाईंदो त हिन रुकू में रुकू में घणियूं आयतूं आहिनि। ठीकु थियो, इहा वाहिदा, हुनजो जमा छा थींदो? कफ़रू। ऐं निकितल किथां इहो कुफरुनि मां। ठीकु, कुफरुनि माना कुफुर करणु। कुफुर करणु छा आहे? 2 मतिलब आहिनि कुफर जा। हिकु इनकार करणु, जेको असां सभिनी खे ख़बर आहे, ॿियो आहे लिकाइणु। हक़ खे लिकाइण बि कुफर आहे। ऐं जेके हुनजे लाइ हारी जेके आहिनि न, अरबी हारियुनि खे बि जेके ज़मीन में पोखींदा हुजनि का शइ, उहे बि ईअं चवंदा हुजनि, ॿिज जेको लिकाईंदा न, माना पूरबो आहे जेको ज़मीन में, उनखे बि कुफर चवंदा, त माना इहो पूरजी वियो, माना उहो अंदरि लिकी वियो। त हक़ु लिकाइण खे बि कुफर चइबो। आयत हलूं था 6 नंबर। हाणे ॾिसो लफ़्ज़नि खे कलर ॾिनल आहे, इहे मानाऊं पाण लफ़्ज़ ज़ाहिर कनि था पिया, इनखे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे, बार बार ॾिसण जी ज़रूरत आहे। हिकिड़ो दफ़ो अॼु क्लास में ॾिठो, पोइ वञी PDF खोले ॾिसणु, कंहिं वक़्तु पता वेठा आहियूं, खोले ॾिसूं त छा लिखियलु आहे, कहिड़े लफ़्ज़ जी कहिड़ी माना आहे, उहा यादि कजे। इन माना बेशक, इन अल्लाह मअ अस्साबिरीन, असां सभिनी खे ख़बर आहे। इन हिकिड़ो हूंदो आहे इनशा अल्लाह, उनमें शद न हूंदी आहे, उहो बि इन आहे, पर उनमें इन हूंदो आहे, इन न आहे। ही छा आहे? ही आहे इन, क्लियर चवणु खपे, इन अल्लज़ीन। ठीकु, इन अल्लज़ीन माना बेशक, अल्लज़ीन उन्हनि जिन कफ़रू कुफुर कयो, सवा उन अलैहिम, सवा उन, ही थींदो उन, आइन न आहे ही, सवा उन, ही वरी आइन आहे हिते, सवा उन अलैहिम, बराबरि आहे उन लाइ, अंज़रतहुम, त तूं उन्हनि खे
ख़बरदार करी अमलम या न ख़बरदार करी अमलम तुलज़िर ला युमिनून न आणींदा उहे ईमान इहो माना ॻाल्हि तय आहे ला युमिनून नज़ीरुन नबी जेके हूंदा आहिनि अलाह पाक जा रसूल नबी उहे नज़ीर बि हूंदा आहिनि नज़ीर न नज़ीर इहे जेका ज़ुबान मथे ॾंदनि सां लॻे नज़ीर बि हूंदा आहिनि ऐं ॿियो बशीर बि हूंदा आहिनि बशीर माना बशारत ॾियण वारो ख़ुशख़बरी ॾियण वारो ऐं नज़ीर केरु हूंदो आहे असां चवंदासीं नज़ीर माना डिॼाइण वारो डिॼाइण वारो लफ़्ज़ सही न आहे इहो आहे ख़बरदार करण वारो डिॼाइण बि हुन में अची थो वञे पर डिॼाइण हिकिड़े ॿिए मक़सद में बि अची सघे ठीकु आहे न पर ख़बरदार करण वारो बहितर लफ़्ज़ इहो आहे युमिनून छा चवंदो आहे हिते ला युमिनून हिनखे पढ़िबो कीअं ला युमिनून न आहे ही हिनखे पढ़िबो झटके सां युमिनून जे युग खे झटको ॾेई पढ़िबो चई ॾिसो प्लीज़ हर को चई ॾिसे क़ुर पाक सिखण आहे आवाज़ तव्हांजो हिते न ईंदो पर इहा कोशिशि कयो युमिनून युमिनून यूमिनून न चओ युमिनून जॾहिं बि अलिफ वाव या मथां हमज़ा सुकून ईंदो त उते झटको ॾेई पढ़िबो आहे इन जा मिसाल आहिनि जीअं ही वाव ते जेकॾहिं अचे हमज़ा त पोइ छा पइजो जेको असां पढ़ूं था झटको ॾेई युमिनून ऐं इहो वरी अलिफ ते बि अची सघे थो पियो त पोइ यअमुरु यअती तख़ुज़ून यअकुलून या कुलून न पढ़िबो ताख़ुज़ून न पढ़िबो याती न पढ़िबो यामुर न पढ़िबो झटको ॾेई पढ़िबो अहिड़े नमूने सां वरी या आहे इन ते जे हमज़ा अची वियो हे छा पढ़िबो बीस शीत नो न छा पढ़िबो बेस शित ईअं इंशा अल्लाह ताला ठीकु हाणे अॻी आयत आहे ला युमिनून उहे ईमान न आणींदा ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उनखे हिदायत करी या न करी उन्हनि लाइ ॻाल्हि साॻी आहे उहे ईमान न आणींदा पोइ अलाह पाक छा थो चए अॻिते ख़तम अल्लाहु अला कुलूबिहिम मोहर हई आहे अलाह उन्हनि जे कुलूबिहिम दिलनि ते व अला समिहिम उन्हनि जे कननि ते व अला अबसारिहिम ग़िशाव ऐं उन्हनि जे अखियुनि अॻिते पर्दो आहे ऐं उन्हनि लाइ पोइ छा आहे वलहुम उन्हनि लाइ छा आहे अज़ाबुन अज़ीम ऐं सां अज़ाबुन अज़ीम ईद आहे असां चवंदा आहियूं ईद ईद ठीकु मोहर आहे छा सभिनी खे ख़बर हूंदी कंहिं ज़माने में जॾहिं पोस्ट वेंदी आहे अॼु बि हुनखे सील कबो आहे अॻे बादशाह जेके ख़त मोकिलींदा उहे जेके जिन ते बि लिखिबो आहे स्क्रोल्स वग़ैरह ते त उन्हनि खे चमड़े जो हूंदो कुझु बि हूंदो हुनखे सील कंदा त जीअं को हुन ते का शइ न हुन में ड्राए सघे न हुन में का वधीक लिखी सघे त अलाह पाक उहा मोहर जॾहिं हई आहे कंहिं ते काफ़िरनि जे छा ते कुलूबिहिम हुननि जे दिलनि ते हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिते ई हिकिड़े हिसाब सां ग़लति आहे तर्जुमो कीअं ग़लति आहे उहा अॻिते ॾिसूं था पिया हिते आम तर्जुमो तव्हां ॾिसंदो किताबनि में ॾाढा मां ॿ टे ॿिया तफ़सीर बि ॾिठा आहिनि सिंधी जा बि आहिनि उर्दू जा भी आहिनि उनमें कलाम के उनके दिलों पे उनके कानों पे उनके आंखों पे पर्दा है कानों पे मोहर है आंखों पे पर्दा है हक़ीक़त में क़ुर पाक जा लफ़्ज़ इहे न आहिनि मतिलबु त ईअं कढी सघिजे थो पियो अल्टीमेटली पर लफ़्ज़नि जो तर्जुमो कबो इहे लफ़्ज़नि जी माना ग़लति आहे कीअं छो जो तव्हां ॾिसो हीउ जेको कल्ब आहे इहो हिदायत न वरिती जेको उन्हनि ते मोहर आहे न उहा मोहर आहे छाजे करे अलाह पाक चओ त उन्हनि जे ज़िद जे करे आहे अलाह पाक जो इनकार कोन्हे त कोई ईमान न आणे पर हुननि जो ज़िद एतिरो वधी वियो आहे जो अलाह पाक जी उन्हनि ते मोहर आहे हाणे न उहे ईमान आणे ई नथा सघनि बसि उन्हनि जी दिलकारी थी वई इहो पंहिंजे उन्हनि जे करे पंहिंजे अमलनि जे करे पंहिंजे ज़िद जे करे छो जो हुननि हक़ सम्झी वरितो जेकॾहिं का ॻाल्हि कंहिंखे सम्झ में न आई त पोइ अलाह हुनजो रस्तो बंदि न कंदो आहे हुनखे छॾींदो आहे त भले सम्झे पर हिकिड़े माण्हू खे मुकमिल ॻाल्हि सम्झ में आई आहे त आहे कहिड़ी हक़ीक़त पर उहे लिकाइनि था उनखे मञनि नथा माना उन्हनि जो एतिरो ज़िद आहे त पोइ अलाह चए थो उन ते मोहर आहे ठीकु ग़लती कहिड़ी आहे ॾिसो हीअ ग़लति आहे ग़लती कहिड़ी आहे अचो त उहो ॾिसूं उहा इहा आहे त मोहर हणी छॾी उन्हनि जे दिलनि ते ठीकु आहे छो जो क़ल्बहिम उहो कुलूबिहिम इहो सही आहे दिलि ते ठीकु माना हीअ दिलि ते मोहर लॻी इहो सही थियो हाणे वो अला समिहिम उहो कननि ते न आहे उहो आहे ॿुधण ते सम माना ॿुधणु उहो कननि ते कन सां त ॿुधबो आहे न पर कन जो लफ़्ज़ लिखियलु न आहे हिते
उहो आहे मोहर आहे छा ते, उन्हनि जे ॿुधण ते। तमामु अहम ॻाल्हि आहे इहा ज़हन में रखणु खपे। उन खां पोइ अखियुनि ते छा आहे, पर्दो उन्हनि जे छा आहे अबसार इम्तिया, उन्हनि जे नज़र ते आहे, उन्हनि जे ॾिसण ते पर्दो आहे। अखियुनि ते पर्दो कोन रखियलु कोई बि, हुयूं पर अॻियां पर्दो आहे, माना नज़र उन्हनि जी कमु न पई करे बसि। पोइ अलाह उन्हनि जे दिलनि ते, त दिलनि में का ॻाल्हि न वेंदी त माण्हू क़बूल ई न कंदो न, दिमाग़ मञींदो न, दिलि त वॾी ॻाल्हि त दिलि आहे न, दिलि छा थी चवे, ठीकु आहे। ऐं दिलि ते ॻाल्हि तॾहिं पुॼंदी जॾहिं तव्हांजे कननि ते ॻाल्हि पुॼंदी, त पोइ दिलि ॾे वेंदी न, कननि ते ॻाल्हि ई न पुॼंदी, बसि जेको चयो क़ुर केॾो बि सचो आहे, कन मां ॻाल्हि न वेंदी उहा। ऐं पोइ अखियुनि ते पर्दो आहे, ॾिसनि था साम्हूं असाब सगोरान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो शान नबी आहे, उन ते क़ुर लथो आहे, ॾिसनि था पिया, उनजो अमल ॾिसनि था पिया, उन्हनि जो ख़ुल्क़ ॾिसनि था पिया, तॾहिं बि नथा मञनि। ख़बरनि था त सिद्दीक़ ऐं जेको आहे अमानतदार आहे, सादिक ऐं अमीन आहे, पर दुश्मनी आहे छड़ी, इन करे हुननि जे दिलनि ते पर्दो आहे, साड़ या हसद या पंहिंजो ज़िद। ठीकु, हाणे 8 खां 20 ताईं आयतूं ईंदियूं मुनाफ़िकनि जे बारे में। मुनाफ़िक छा माना, ॻाल्हि हिकिड़ी कंदो दिलि में ॿी हूंदी, ज़बान ते हिकिड़ी ॻाल्हि ईंदी दिलि में ॿी हूंदी, या जेका दिलि में हूंदी उहा ज़ाहिर न कंदो, माना इहो धोखो ॾींदो ॿियनि खे, उहो आहे मुनाफ़िक। ठीकु, 8 खां 20 13 आयतूं आहिनि मुनाफ़िकनि लाइ, 5 आहियो मोमिननि लाइ, 2 आहियूं काफ़िरनि लाइ, 13 आयतूं ईंदियूं कंहिंजे लाइ, मुनाफ़िकनि जे लाइ। हाणे अलाह पाक फरमाए थो वमिनन्नास, ऐं माण्हुनि मां, कहिड़ा बि माण्हू हुजनि हुन ज़माने जा, ज़िक्र हुन वक़्त जो आहे पर इहो आम आहे। मई अक़ूल, जेके चवनि था पिया, कहिड़ा आहिनि जेके छा था चवनि, आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, माना आमन्ना जेको ईंदो जॾहिं ईमान आंदोसूं, ना माना असां आमन्ना, आमन माना ईमान आंदोसूं, इस्लाम में दाख़िल थियासूं, ईमान आंदोसूं, बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, 2 शयूं आहिनि, कंहिं ते, बिल्लाहि अल्लाह ते, ऐं आख़िरत ते, बिल यौमिल आख़िर, आख़िरत जे ॾींहं ते। ठीकु, वमा हुम बिमुमिनीन, पर नाहिन हुम उहे बेमुमिनीन, ईमान वारा। अल्लाह पाक तय करे छॾियो, जे कुझु माण्हू आहिनि जेके चवनि था पिया त असां अल्लाह ते ईमान आंदो आहे, आख़िरत ते ईमान आंदो आहे, पर अल्लाह पाक तय करे छॾियो तो ईमान न आहे। ही ॾिसो, मिन हर्फ जारिन आहे, ही जारिन चइबो आहे हिनखे। अन्नास जेको हीउ लफ़्ज़ आहे, इस्म आहे, इनखे मजरूर हिन कयो आहे, माना हिनखे कसरा अची वई आहे, असांखे मजरूर इस्म मजरूर सम्झी आया आहियूं, इस्म जारिन बि ॾिसी आया आहियूं। असां 13 खनि लफ़्ज़ पढ़िया हुआसीं जेके इस्म जारिन आहिनि, मिन, अला, बे, अहिड़े नमूने सां, ठीकु आहे न, जेके जेके बि हुन ईंदड़ लफ़्ज़ खे, इस्म खे, उहे मजरूर करे छॾींदा आहिनि, जंहिंमें ज़ेर अची वेंदी आहे। हज़ारे अहिड़ियूं कॉम्बिनेशन्स आहिनि क़ुर पाक में, हिकिड़ी सम्झो अॻिते बि सम्झ में अची वेंदियूं। हिननि खे छा चइबो आहे, जारिन व मजरूर। हीअ ॾिसो बिल्लाहि, हिन ते बि ज़ेर आई आहे न, हीअ अल्लाह आहे, हिनखे ज़ेर अची वई आहे न, कसरा हीअ त बा जे करे आई आहे हीअ बिल्लाहि, इहो बि छा आहे, जारिन व मजरूर आहे। व बिल यौम में, ॾिसो बा जे करे यौम में ते कसरा आई, बेमोमिनीन, हक़ीक़त में ही बि मजरूर आहे, पर इनखे असां पुख़्ते सम्झंदासीं त हिन ते आहे त हीअ फतह, हिन ते ज़ेर कोन्हे का, पर ही मजरूर आहे, इहो पोइ बि इहो बि जारिन मजरूर। केॾो ॾिसो हिन में आयल आहे हर शइ, ग्रामर जी पोइ सम्झंदासीं इहा, पर आयत खे सम्झूं था पिया त, ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि ईमान आंदोसूं अल्लाह ते, आख़िरत जे ॾींहं ते, पर उहे न आहिनि ईमान वारा। अल्लाह पाक चए थो उहे छा था कनि, अल्लाह पाक पाण थो ॿुधाए, युखादिऊन अल्लाह, उहे धोखो ॾींदा आहिनि। कंहिंखे था धोखो ॾियनि, युखादिऊन माना धोखो ॾींदा आहिनि, कंहिंखे, अल्लाह खे, अल्लाह वल्लज़ीन आमनू, ऐं उन्हनि खे जिन ईमान आंदो आहे। पर अल्लाह पाक छा थो चए, वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम, वमा यख़दऊन, ऐं न ॾींदा आहिनि, या पर न ॾींदा आहिनि उहे धोखो, सवाइ, इल्ला माना सवाइ, इल्लल्लाह चवंदा आहियूं न, सवाइ अल्लाह जे, इल्ला सवाइ अनफुसहुम, पंहिंजे पाण जे लाइ, अनफुस नफ़्स चइबो आहे पंहिंजे पाण लाइ, जेका बॉडी आहे इंसान जी न, ऐं नफ़्स जॾहिं माना रूह, इहो जॾहिं गॾिजे थो पियो, त पोइ इनखे अल्लाह पाक क़ुर पाक में नफ़्स थो चए पियो। ठीकु, इहो नफ़्स आहे। इल्ला अनफुसहुम, पंहिंजे
नफ़्स खे पंहिंजे पाण चइजे न, इहो माना पंहिंजे पाण खे धोखो ॾींदा आहिनि अलाह ऐं अलाह जे छा चवंदा आहिनि ईमान वारनि खे, जेके उन्हनि खे धोखो नथा ॾियनि पर जो पंहिंजो पाण खे ॾियनि। वमा यशउरून, ऐं पर या के चइजे पर उहे न सम्झंदा आहिनि। शूर आहे न, उन्हनि खे शूर कोन्हे, माना सम्झ कोन अथनि न त असां कहिड़ो कमु था कयूं पिया। ऐं पोइ अंग्रेजी में चइबो आहे एंड दे डोंट रियलाइज़, माण्हू ग़लती कंदो आहे पर को मञींदो न आहे। पोइ हुनखे चइबो आहे न दैट यू डोंट रियलाइज़ दैट व्हाट आर यू गोइंग थ्रू, पर तोखे इहो अहसासु कोन्हे त तोखे कहिड़ो नुक़सानु थो पियो थिए। तोखे कीअं नुक़सानु थिए पियो? मां त हीउ कारोबार कयां पियो, मूंखे त सही आहे। हालांकि हुनखे उहो फ्रॉड करे वेंदो, जेको जंहिं एजेंट सां ॻाल्हाए पियो, जेकी ॿी का ॻाल्हि करे थो, जेका डील करे थो पियो, उन में साबित आहे त अॻे ॿियनि सां फ्रॉड कयो आहे, त असां फ्रॉड कंदो न कर बाबा इहो कारोबार। उहो सम्झंदो ई न, रियलाइज़ नथो करे। वमा यशउरून, त हू धोखो ॾियनि था पिया, हक़ीक़त में छा था कनि? हुननि जे पर में धोखो ॾियनि था अलाह खे ऐं ईमान वारनि खे। त असां ईमान आंदो आहे, पर हक़ीक़त में उहो धोखो कंहिंखे था ॾियनि? पाण खे था धोखो ॾियनि। अलाह खे ख़बर आहे हिननि जी तूं हुननि ईमान न आंदो आहे। फी क़ुलूबिहिम मरदुन, पोइ अलाह पाक इन्हनि लाइ छा थो चए? इन्हनि जे लाइ बीमारी थो चए। इहा छा आहे? इहो निफ़ाक़ आहे जेको आहे न, उहो बीमारी आहे। हुननि जे दिलनि में छा आहे? बीमारी आहे। कंहिंमें? दिमाग़ में कोन्हे, उनमें जेको आहे माना जिस्म में कोन्हे, फी क़ुलूबिहिम, उन्हनि जे दिलनि में इहा बीमारी आहे। फी क़ुलूबिहिम मरदुन, हीअ मुनाफ़िक जी बीमारी आहे। इहा अलाह पाक ने बीमारी छो चयो आहे? इन में वॾी हिकमत आहे, कमाल आहे क़ुर पाक जे लफ़्ज़नि जो न, इन में सोचिजे थो पियो। फी क़ुलूबिहिम मरदुन, छो जो बीमारी कॾहिं वधंदी आहे, कॾहिं घटिबी आहे, है न? त इलाजु थींदो, बीमारी घटिजी वेंदी, छॾे ॾिबो, बीमारी वधी वेंदी। सही इलाजु थियो, बीमारी ख़तमु थी वेंदी। के इलाज को इनकार कयो त बीमारी में मौत अची वेंदो, बीमारी चढ़ी वेंदसि मथां पूरी जी पूरी, बिल्कुलु ख़तमु करे छॾींदी उनखे। मर्द आहे माना मुनाफ़िकी खे सम्झण जी ज़रूरत आहे न। अलाह पाक जे लफ़्ज़ जो केॾो कमाल आहे। अलाह पाक उनखे मुनाफ़िकी खे छा चयो आहे? दिलनि में मर्द आहे। फसाद अमला मर्द आहे, पोइ अलाह पाक उन्हनि जे उन मर्द खे वधाए छॾियो, फसाद वधाए छॾियईं। रब ज़िदनी अलमा चयोसीं न, ज़िदनी मां छा आयो? ज़ाद माना ज़िद माना वधाइणु। अलाह शइ वधाए छॾियो उन्हनि जी बीमारी में, उहो बि छाजे करे? उहो उन्हनि जी ज़िद जे करे। ठीकु आहे। ऐं पोइ छा उन्हनि लाइ आहे छा? पोइ वलहम, उन्हनि लाइ छा आहे? अज़ाबुन अलीम। अज़ाबुन अलीम, ही अलिफ आहे, ऐन आहे, फ़र्क़ु सम्झणु खपे। अज़ाबुन अलीम, अलीमुन ॾुखो ईंदड़ अज़ाब, ॾुखो ईंदड़। ठीकु आहे न? असां लफ़्ज़नि जो तमामु एहतियात करणु खपे। असां वल्लाह अलीम चवंदा आहियूं, अलाह ई ॼाणे थो वधीक, वल्लाह आलम, असां चवंदा आहियूं वल्लाह आलम, वल्लाह अलीम। ऐन जे बजाए जेकॾहिं अलाह सां असां अलिफ आणींदासीं त ॾुखो ईंदड़ थी वेंदो, इहा माना ई ग़लति थी वेंदी, इहो गुनाह ताईं हली वेंदी। पर जिन खे ख़बर न आहे उनखे त अलाह गुनाह न ॾींदो, जंहिंखे ख़बर आहे उहो सही करे पढ़े। वलाहुम अज़ाबुन अलीमुम बिमा कानू यक्सिबून, छाजे करे अलाह हुननि जो वर्ज़ वधायो? छो त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि न। मुनाफ़िक माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो, अंदर में जेको हूंदुसि उहो न ॿुधाईंदो, ॿी ॻाल्हि ॿाहिरि कंदो, हिकिड़े सां हिकिड़ी ॻाल्हि कंदो, ॿिए सां ॿी ॻाल्हि कंदो। इहो आहे मुनाफ़िक जो कमु। ठीकु आहे। अलाह पाक उनजे वधाए छॾियो उन बीमारी खे, छो त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि ऐं एतिरो कूड़ में वधी विया आहिनि। अलाह चयो त बसि ठीकु आहे, पोइ हिनजी बीमारी वधी वई आहे, बसि हाणे हिन जो इलाजु न थींदो। आहे त ॾही में आया त मुनाफ़िकनि जे दिलि में मर्ज़ आहे ऐं अलाह पाक उन्हनि खे वधायो बीमारी में, उन करे जो हू हुया कूड़ ॻाल्हाईंदा। माना इहो ईअं आहे जीअं उन्हनि जे पंहिंजे ज़िद जो नतीजो आहे न। जीअं जीअं हिदायत ईंदी वई क़ुर पाक जी, त हुननि जो हिदायत खां इनकार बि वधंदो वियो ऐं कूड़ ॻाल्हाइण बि वधंदो। पोइ ईमान हुजणु दिलि जी सिहत जी निशानी आहे न। ईमान पको आहे त सिहत वधीक आहे, त इहा माना दिलि जी सिहत आहे न। ईमान पको त माना सिहत बहितर आहे ईमान जी। जे ईमान कचो त माना दिलि जी बीमारी आहे। ठीकु, अॻिते हलूं था पिया। पोइ उहे कनि छा था? उन्हनि जो कहिड़ो निफ़ाक़ अलाह पाक उहो बि ॿुधाए थो पियो। हुन यारी नंबर आहे त वइज़ा कील लहुम, ऐं जॾहिं खेनि चइबो आहे ला तुफ़्सिदू फ़िल अर्ज़, न विझो फ़साद ज़मीन में, भई कूड़ियूं ॻाल्हियूं था वञी कयो माण्हुनि सां ऐं कूड़ हक़ खे लिकायो था पिया, ॻाल्हियूं ग़लति था कयो पिया, इहो फ़साद विझण आहे न।
हिकिड़े सां हिकिड़ी ॻाल्हि था कयो, ॿिए सां ॿी ॻाल्हि था कयो, त हू छा था चवनि, कालू इन मां नहनु मुस्लिम, नहनु माना असीं, इन मां माना रुगो, असां त रुगो सुधारींदड़ आहियूं, असां छाजो फसाद था फैलायूं, असां त सुधारींदा आहियूं, माण्हुनि खे ठाहिण जी कोशिशि कंदा आहियूं। हाणे हेॾो सारो इस्लाम आयो आहे त हिकु घर जा भाती जेके आहिनि, कॾहिं हो हुया ना मुस्लिम हुया काफ़रा, हाणे मुस्लमान थिया त भाउ भाउ में नथो ठहे, अलॻि अलॻि थिया पिया आहिनि, हिक ॿिए जा दुश्मन थिया पिया आहिनि। हालांकि मुस्लमान त कंहिंजा दुश्मन कोन हुया, पर ॿिया त हुया न, घर में भाती हिक ॿिए जा पीउ पुट जो, उनजे हो चवनि पिया त ठही वञो, असां त सुलूह था कयूं। नो, अलाह पाक चए थो छा, अलाह पाक चए थो अला ख़बरदार इन्नहुम, बेशक उहे, हुमुल मुफ़्सिदून, इहे ई फसादी आहिनि, जेके चवनि था असां न आहियूं न, पर न न न न न इहे ई फसादी आहिनि, भला किला या शुरू, वरी हिते अलाह पाक चए थो पर नथा सम्झनि, त केॾे खसारे में आहिनि हू, केॾी ग़लति कमु था कनि, केॾो ग़लति कमु था कनि, वलाकिन, लेकिन नथा सम्झनि, वलाकिन त सिंधी जो लफ़्ज़ आहे न, लेकिन, ठीकु आहे, अला माना ख़बरदार, ॿ दफ़ा आयो आहे हुम, ॾिसो केॾी अहमियत जी ॻाल्हि आहे, इन हुमुल मुफ़्सिदून न थी सघे पियो न, उहे ई फसादी आहिनि, न बेशक उहे, इहे ई फसादी आहिनि। हाणे जॾहिं कंहिं चयो त फसाद न फैलाए, त चवनि पिया त असां त ख़ैर था फैलायूं, हू पंहिंजे पर में पंहिंजे करतूतनि खे चङो पिया सम्झनि, न पिया सम्झनि न, रियलाइज़ न पिया कनि न, दे डोंट रियलाइज़, सम्झनि पिया त असां पक चङा ई था कयूं, पर अलाह पाक हुनखे फसाद करार ॾिनो आहे। यानी हिकु वक़्त में हू मुमिननि सां सचा थींदा, पर कॾहिं आज़माइश थी वेंदी न, त पोइ वरी मुस्लमाननि खे चए मुश्रिकनि सां गॾिजी वेंदा, इहो अमल हूंदो उन्हनि जो, मुस्लमाननि सां सचा हूंदा न वरी काफ़रनि सां। फसाद कीअं कहिड़ा कयूं, उनजी तफ़सील अॻियां ईंदी। सभ खां वॾो जेको मुनाफ़िक हो मदीने मुनव्वरा में, मुनाफ़िक त हिते मके मुकरम में त कोन हुया न, छो जो इस्लाम आयो पूरी तरह कोन हुयो, ठीकु आहे न, उहो त लिकी लिकी त के चार माण्हू मुस्लमान न थिया, उन्हनि त वीचारनि त तकलीफ़ूं सठियूं, उहे त कैरियर कट हूंदा हुया, पर मुनाफ़िक हुया मदीने पाक में, यहूदी ख़ासि तौर ते हुआ न, जेके उहे ॻाल्हियूं कंदा, उनमें जेको हुननि जो सरदार कहिड़ो मुनाफ़िकनि जो जेको चइबो आहे, अब्दुल्लाह बिन उबै, अब्दुल्लाह बिन उबै, उहो बि उनजो वरी कहिड़ो किरदारु रहियो आहे, उन इंशा ताला ॻाल्हाइबो। ॿी ॻाल्हि, अहम ॻाल्हि इहा आहे त 9 खां 13 जेके आयतूं इहे असां कयूं न, 9 खां 20 ताईं वेंदासीं, पर जेके 13 ताईं इन में ॾिसो त मुनाफ़िकनि बाबति क़ुर पाक में कहिड़ा लफ़्ज़ आया आहिनि, जंहिंखे नसीहत थी कजे त जेको हू जवाबु था ॾियनि न, उन बाबति अलाह पाक कीअं हुनखे रखियो आहे क़ुर पाक में, कमाल आहे, बहितरीनु आहे। ॾिसो कीअं हू छा कंदा आहिनि, धोखो ॾींदा आहिनि, युखादिऊन, धोखो ॾींदा आहिनि न, अलाह पाक चए थो वमा यख़्दऊन, न आहिनि उहे धोखो ॾींदा, पोइ अलाह पाक चए थो वमा यशउरून, पर नथा उहे सम्झनि। वरी जॾहिं आयो इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून, त बेशक उहे इहे ख़ुदि ई फसाद फैलाईंदड़ आहिनि, पर अलाह पाक छा चए थो वलाकिन ला यशउरून, ऐं लेकिन नथा सम्झनि उहे। अॻियां हली ईंदो वरी हिकिड़ो अञा, इन्नहुम हुमुल सुफ़हा, इहा अञा टीं ॻाल्हि ईंदी आहे, अॻिते हलूं था त पोइ हिते छा ईंदो, बेशक इहे ख़ुदि बेवकूफ़ आहिनि, जेको चवनि था न असां न आहियूं, ॿियनि खे था चवनि, पर इहे ख़ुदि बेवकूफ़ आहिनि। पर अलाह पाक हिते वरी छा चइबो आहे, वलाकिन ला यअलमून, ऐं लेकिन उहे नथा उहे ॼाणनि, ॾिसो सम्झनि ॼाणनि, इहो ॾिसो कीअं आहे हिते, ॾिसो वैज़ा क़ील लहुम आमिनू, जॾहिं चइबो आहे उन्हनि खे त ईमान आणियो अव्हां, आमिनू अव्हां कीअं, कमा माना अहिड़ी तरह जीअं, कमा माना कीअं आणियो, आमन नास, कमा आमन नास, जहिड़ी तरह ॿियनि ईमान आंदो आहे, असां बि सगोर जिन ॿिनि ईमान, तव्हां बि ईअं ईमान आणियो न, हिक तरफ़ा थियो न, हिदायत वठो न, कमा आमन नास, जीअं माण्हुनि ॿियनि ईमान आंदो आहे। कालू, पोइ चवंदा छा आहिनि, चवंदा आहिनि छा, तॾहिं चवंदा आहिनि अनो अमीनो, छा असां ईमान आणियूं, जेको आहे न, पोइ हीअ ज़बर वारी, हीअ हमज़तुल वस्ल आहे, हीअ हमज़तुल क़त्अ आहे, हमज़ा ज़बर नो अमीनो, छा नो अमीनो, असां नून वार नहनु आहे, नहनु त मां असीं, नो अमीनो, छा असां ईमान आणियूं कमा जीअं अमन सुफ़ा, ईमान आंदो आहे बेसमझनि, पर ही बेसमझनि जे लाइ लफ़्ज़ थोरो, छो जो असां सगोरनि जो मुनासिबत आहे न, त मूं इहो बेसमझ वरी बि लिखियो आहे, अलाह से माफ़ करे, पर अॻे जेको अलाह पाक हुननि खे जवाबु थो ॾिए न, हक़ीक़त में उहे लफ़्ज़ उहे पिया चवनि, अॻिते जवाबु ईंदो जॾहिं छा पढ़ी विया आहियूं हिकिड़ो दफ़ो, पोइ अलाह पाक छा थो चए, अलाह न आहे, हे छा आहे, सिर्फ़ु
ख़बरदार इन्नहुम हुमुस सफ़हा, उहे ई बेसमझा आहिनि पर न ॼाणंदा आहिनि। हाणे हिते हिकिड़ो लफ़्ज़ आयो न ओहे, बेशक उहे ई छा बेवकूफ़ आहिनि, उहे ई बेवकूफ़ आहिनि पर छा आहे ॼाणंदा न आहिनि। हिते ॼाण जो लफ़्ज़ आयो आहे, ठीकु। ऐं इहो कमा जो मतिलबु जेको आहे न, कमा माना यादि रखणु खपे। असां ॿियो बि चवंदा आहियूं, हदीस पाक पढ़ंदा आहियूं त चवंदा आहियूं कम काल रसूल सम्झा जीअं चयो रसूल सम्झनि, ठीकु आहे। हाणे 14 नंबर आया था वैज़ा लकुल्लदीन आमनू, ऐं जॾहिं मिलंदा आहिनि लकु माना मिलणु, आमनू मोमिननि सां, इहो ॾिसो निफ़ाक़ वारनि जी ॻाल्हि कहिड़ी आहे। कालू आमन्ना, मोमिननि खे चवंदा आहिनि त असां ईमान आंदो आहे। कालू आमन्ना व इज़ा, ऐं जॾहिं ॾिसो इज़ा हिते वियो आहे, हिते वियो आहे इज़ा, ऐं जॾहिं खलो ख़लवत थींदी आहे न माना अकेलाई में, इलाही शयातीन हिकिड़ो मिलंदा आहिनि पंहिंजे शैताननि सां, सरदारनि सां, ख़ासि तौर यहूदी हुन में अची था वञनि इहे आलिम, त उन्हनि सां मिलंदा आहिनि त उन्हनि खे छा चवंदा आहिनि, खालू उन्हनि खे चवंदा आहिनि इन्ना मअकुम, असां तव्हां सां गॾु आहियूं, मता तव्हां सम्झो असां मुस्लमाननि सां गॾु आहियूं। इन मां नहनु मुस्तहज़िऊन, असां त रुॻो चिथर कंदा आहियूं, मिड़ी हुननि खे ठठोलियूं कंदा आहियूं, उन्हनि ते कहिड़ो असां हुननि सां गॾु आहियूं। अलाह पाक ने जवाबु कहिड़ो ॾिनो आहे, अखियूं जहिड़ो जवाबु आहे। अल्लाह यस्तहज़िउ बिहिम व यमुद्दुहुम फी तुग़यानिहिम यअमहून, अल्लाह चिथर कंदो आहे, इस्तेज़ा कंदो आहे, ठठोलियूं कंदो आहे उन ते, अल्लाह चिथर कंदो आहे साणनि, अल्लाह यस्तहज़िउ बिहिम, बल्कि अल्लाह उन्हनि सां चिथर कंदो आहे। अल्लाह जी चिथर कहिड़ी आहे, व यमुद्दुहुम फी तुग़यानिहिम यअमहून, पंहिंजी सरकशी में उन्हनि खे ड्रेग, मुद्दत थींदी आहे, मुद्दत मथां वधाइणु, भैया मुद्दुहुम उन्हनि खे छा कंदो आहे, फी तुग़यानिहिम, उन्हनि जी सरकशी में उन्हनि खे ॾेई छॾींदो आहे, ये अमहून, अंधनि वांगुरु पिया हलंदा आहिनि। पोइ जॾहिं खां नज़र ईंदी अथनि का शइ हिदायत, त पोइ हिदायत वठी वेंदा आहिनि, न त वरी गुमराही में हूंदा आहिनि। अलाह पाक उलाइक allज़ीन इश्तरव दलालत बिलहुदा फमा रबिहत तिजारतुहुम वमा कानू मुहतदीन, इहे उहे आहिनि जिन की थी गुमराही हिदायत जे बदिले। हिदायत जे बदिले कीअं, ईमान वारनि वटि वेठा हूंदा आहिनि, ईमान मुस्लमानी कलमू त भरियूं, पर हिदायत जे बदिरां हुननि गुमराही वठी आहे, मुनाफ़िकी करे छॾियूं, पोइ न फ़ाइदो ॾींदो खेनि उहा उन्हनि जो वापारु, इहो वापारु जेको कनि था न, ईमान वठी वरी गुमराही था कनि, इहो को फ़ाइदो न आहे। ऐं नकी थिया उहे हिदायत वारा, उहे हिदायत वारा न आहिनि, बसि उहो त अलाह तइ करे छॾियो। उन्हनि जो मिसाल कीअं आहे, मसलम कमसलिल्लज़ी इस्तौक़द नारा, उन्हनि जो मिसाल उन जी मिसाल जहिड़ो आहे जंहिं बाहि बारी, कद नारा माना बाहि बारी, फलम्मा पोइ, जंहिं महिल अदाअत माहौलहू, माहौल रोशन थियो, आस पास जो, अॻे बाहि जेका ॿार बि छो बाहि साड़ण लाइ न हूंदी, का शइ मानी ठाहिण लाइ ज़रूरी न आहे, सीउ खां बचाइण लाइ बि हूंदी हुई बाहि, पर बाहि हूंदी रोशनी लाइ बि हूंदी न, ॿियो को तरीक़ो न हूंदो, को न को माण्हू बाहि ॿारे छॾींदो आहे घर में, त पोइ रोशनी थी वेंदी, ठीकु। पोइ जॾहिं रोशनी थी उते, त पोइ अलाए छा कयो, ज़हाब अल्लाह, अल्लाह खसे वरितो, बि नूर हिम उन्हनि जो नूर, व तरकम पोइ उनखे छॾे ॾिनई, फी ज़ुल्मातिल ला युबसिरून, उन्हनि खे उदाई में जो पोइ नथा ॾिसनि। हाणे जेकॾहिं माण्हू खे उते रोशनी नज़र हुजे, पर जे नज़र खसिजी वञे, उन लाइ कहिड़े कम जी हिदायत, हिदायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आई, पर अहिड़ा माण्हू हुआ जेके उन्हनि वांगुरु हुया, जॾहिं हिदायत आई त उन्हनि जो नूर खसिजी वियो, पंहिंजी मुनाफ़िकी करे जे करे, पोइ उहे भिटकियल वरिता, उहे न ॾिसंदा का शइ, बसि पोइ उन लाइ छा थींदो, अलाह पाक चए थो सुम्मुम बुकुमुन, हिते थींदो सुम्मुम, हीअ मुंहुं आहे, हिते बा गॾु आहे न मीम खां पोइ, सुम्मुम पोइ थींदो बुकुमुन उमयुन फम ला यर्जून, उहे ॿोड़ा आहिनि, गुंगा, पोइ अंधा आहिनि, पोइ उहे न मोटंदा। इहो हिकिड़ो क़िस्म आहे मुनाफ़िकनि जो, जिन खे हिदायत त मिली, पर उन्हनि खे उहा हिदायत सम्झ में ई नथी अचे, उन्हनि जी बसारत ई ख़तमु थी चुकी आहे, उहे मोटंदा न, बसि उहे मुनाफ़िक इन मर्द में मरी वेंदा। इहो हिकिड़ो क़िस्म आहे। ॿियो क़िस्म अलाह पाक चए थो कहिड़ो आहे, या उन्हनि जो मिसाल ईअं आहे, माना ॿियो मिसाल आहे, ॿियो क़िस्म जा मुनाफ़िक, ऐं या मिसाल उन्हनि जो कहिड़ो आहे, कसय्यिब मिन समाए, आसमानी बरसाति वारनि जहिड़ो। कहिड़ी आसमानी बरसाति, फीह जंहिंमें आहे ज़ुल्मातुन गुग ऊंदाई, वराअदुन ऐं गाजा, बरकुन ऐं कीड़ा, यजअलून
असाबे अहम माना पंहिंजूं आङरियूं, असाबे अहुम उन्हनि जूं आङरियूं, फी आज़ानिहिम पंहिंजे कननि में। ॾिसो कन लाइ आज़ान आयो आहे, समात न आई आहे, कननि में था विझनि न। फी आज़ानिहिम मिन सवाइक, कड़कनि खां, जेको गाज कड़को थिए थो न हुनजे भव खां। काॾे बि तव्हांजो घाटो खिमण थी वञे ऐं गाजी थी वञे न, इंसानु हिते ई पियो ॾकंदो, अलाह रहम कजे, अलाह रहम कजे, अलाए छा पियो थो थिए। मिन सवाइक हज़रल मौत, मौत जे भव करे। ही मौत उहो आहे जेको साम्हूं नज़र अचे थो पियो। हिकिड़ो त ख़ौफ़ हूंदो आहे मौत जो, उहो ख़ौफ़ हूंदो आहे जेको माना सॉरी जेको नज़र अचे, वरी हज़रल मौत आहे त मथां मौत अची वञे। वल्लाहु मुहीतुम बिल ख़ाफ़रीन, ठीकु आहे न। ख़ौफ़ माना हिकिड़ो नज़र ई वला तख़फ़ जा मूसा अलैहिस्सलाम जी असा जॾहिं आई त उन खे अलाह पाक चयो तख़फ़ माना ख़ौफ़ न कर, उहो साम्हूं नज़र ईंदी आहे, ठीकु आहे न। हज़र अल मौत, मौत जो ख़ौफ़ आहे, पर मौत ख़बर त न त अचे या न अचे, हिकिड़ो ई ख़ौफ़ आहे बसि मथां अची वञे, ठीकु आहे। उनजे करे जेको कड़कनि जे करे पंहिंजियूं आङरियूं पंहिंजे कननि में विझी छॾींदा आहिनि, कड़कनि खां मौत जे भव करे। पर अलाह ऐं अलाह काफ़िरनि खे कहिड़ो कंदड़ आहे, अलाह खे को फ़र्क़ु नथो पए त कननि खे बंदि था कनि था, छा उन्हनि त उहा भला टरी वेंदी छा। उज़ुन कन खे चइबो आहे, आज़ानुन कननि खे चइबो आहे, ठीकु आहे। हाणे ही फेमिनिन आहे, माना बॉडी पार्ट जेके हुजनि हुन में, त उहे टाइम थी वियोसीं, असां 3 मिंट पिया आहिनि, अञा ख़तमु था कयूं पिया। हिकिड़ी आहे त बाक़ी इंशा अलाह ताला पंहिंजे टाइम सां असां। उज़ुन माना कन, आज़ान कन, उज़ुनुन माना कन हिकिड़ो, आज़ानुन माना कन, ठीकु आहे, ॿ कन ई आहिनि। बहरहाल उन खां पोइ ॿुधाए त 20 नंबर आख़िरी आयत आहे, यकादुल बर्क़, जहिड़ो कर विॼ, यख़्तफ़ु अबसारहुम, संदन उमालक खसण ते हुजे, अबसार उन्हनि जी नज़र, नज़र हुम उन्हनि जी नज़र, जहिड़ो कर अचानक इहा जेका बिजली आहे, विॼ आहे, खिमण आहे, उहा ॼण अचानक उन्हनि जी ॼण बसारत खसींदी हुजे, अखियुनि में अची पवे, हुन जी बसारत ख़तमु थी वञे, ॾिसणु अंधो करे छॾियो उन्हनि खे, इन जो ख़ौफ़ कमु। कुल मां माना जॾहिं बि अदा अलहुम मशौफ़ी, जॾहिं थोरी हुन रोशनी थिए थी पई त उहे अॻिते हलनि था पिया, ठीकु आहे। ऊंदाही में माण्हू वेठो आहे, जेके हले थो या मुसाफ़िरी में आहे, किथे वञे थो पियो, त नज़र ऊंदहि आहे सॼी, उते का हली नथो सघे, अॻिते छा आहे छा न आहे, को खॾो आहे, को पथर आहे, को कांडो आहे, का ख़बर न आहे। रोशनी थींदी त थोरो अॻिते हलंदा, रस्तो ख़बर पवंदी त हेॾे वञिजे या हिते वञिजे, खॿे वञिजे, सॼे वञिजे या सिधो वञिजे, या पुठिते थिजे अॻे खड़ो आहे, रोशनी थींदी त ख़बर पवंदी न। कुल मां अदा लहुम मशौफ़ी, मशो माना हलणु, जॾहिं चमके थी उन्हनि लाइ उहा खिवण त मंझसि हलनि था। हाणे हिनखे रिलेट कजो, हिदायत अचे थी, ईमान मज़बूत थिए थो, ईमान वारनि सां वेहनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत में वेहनि था, रोशनी मिले थी पई त अॻिते हलनि था, चवनि था न ईमान बहितर आहे। पर वइज़ा अज़लम अलैहिम, वरी जॾहिं हुननि वटि वञनि था पिया, काफ़िरनि वटि, यहूदियुनि जे सरदारनि वटि या कंहिं बि वटि, जेको हुनखे वरगलाइनि था, पोइ हुनखे अलाह पाक चयो छा, शयातीन, उन्हनि जा शैतान हुजनि, हुननि खे ईमान तो हटाइनि था पिया। वइज़ा अज़लम अलैहिम, जॾहिं वरी रोशनी नथी रहे त वरी बीदार आहिनि, वरी ईमान खे रोक अची थी वञे। ऐं अलाह पाक हिते हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे, कहिड़ी असांखे सम्झण लाइ, छो जो हिकमत अलाह पाक जी आहे क़ुर पाक में, इन अलाह अलाह न वलो शाह अलाह, ऐं जेकॾहिं अलाह घुरे हा, लज़हब बिसमइहिम व अबसारिहिम, जेकॾहिं अलाह घुरे हा न त हुनजो ॿुधणु ऐं अखियुनि जो ॾिसणु उहो ख़तमु करे छॾिया। इन अलाह अला कुल्लि शैइन क़दीर, इन बेशक अलाह त हर शइ ते क़ादिर आहे। पर अलाह नथो करे, छो जो उहे जॾहिं रोशनी मिलनि थी पई त वरी बि हलनि था था न, कोशिशि त कनि था न, ईमान ते रहण जी नियत बि था अथनि न, होॾे वञी गुमराही त मिलनि थी पई, ऊंदाही में वञनि था त। पर अलाह पाक चाहे हा त उन्हनि खे थोरी बि ग़लती जे करे त भई हू हेॾे बि वञनि था, होॾे बि वञनि था, अलाह पाक चए न इन्हनि ते बि मां हलां थो, मोरूं ख़तमु थो कयां, मां इन्हनि खे न। अलाह पाक ने इहे ॿिए क़िस्म जो मुनाफ़िक आहिनि, जेके ॿुॾ तर में त आहिनि,
पर हिदायत न अची बि सघनि था, इन करे अलाह पाक इन्हनि खे छॾे थो पियो त तव्हां भले हिदायत ते अची वञनि। इनशा ताला अलाह साईं करे असां जेके नियतुनि खे ख़राबु करने असां थियनि थियूं न, दुआ करणु खपे त अलाह पाक असांखे हिदायत ते रखे आमीन। इनशा ताला। तॾहिं त क़ुर पाक में उते जेको ॿी दुआ बि हिकिड़ी घुरंदा आहिनि त भई मुक़लिबुल क़ुलूब सबित क़ुलूबना, असांजी क़ल्ब खे साबित रखजांइ ईमान ते। इहा पूरी दुआ थींदी आहे जेकॾहिं शेयर कबी त इन अलाह माना हिकिड़ी शइ सम्झा आख़िरी ई इन खां पोइ जेको इस्म आहे इहो इस्म इन चइबो आहे हिनखे, इहो मनसूब हूंदो आहे जॾहिं फतह हूंदी आहे त हली हिन जी मनसूब जी निशानी कहिड़ी हूंदी आहे, अलामत मनसूब कहिड़ी आहे, फतह ज़ाहिरतुन, फतह जेका मथां आहे न इहा जॾहिं वेंदी आहे हिनखे चइबो आहे मनसूब। बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्र